ही बन्नी जेका है न फलाने वारी इहा त मां वठंदुसि मनसूबा वेठो तो ठाहे प्रोजेक्ट वेठो तो ठाहे इहा ख़बर न है त मौत मथो भरियो ॾिठो अज न सुभाणे सुभाणे न परीअ ख़बर न तू ये अधूरियूं रहिजी वेंदियूं जो इज़राइल जा हथ खिची वेंदा रड़ करे चंदो अल्लाह इज़राइल थोरो छॾ त सही मां हे त कम करे वठा ही कम कया ही मनसूबो पूरो कया रब फरमाइंदो इज़ा जा अजलुहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून मौत आयो न हिकड़ो सेकंड न अॻिते थींदो न सेकंड अॻिते पोइते न थींदो मौत आयो हल फिरी तुंहिंजे रहण जी का ज़रूरत ओदा तुझे ला बड़ी इबरता बड़ी तकरीरा बड़ी नसीहता कल नजर मोहम्मद वियो सुभाणे तुंहिंजो मुंहिंजो वारो अचणो हज़रत फुज़ैल बिन अयाज़ अल्लाह जो वली थी गुज़रियो हिकिड़ो माण्हू आयो से मूंखे वाइज़ नसीहत कयो साईं फरमाइश तुंहिंजो पीउ जहिड़ो जिन से पीउ गुज़ारे वियो आहे साईं फरमायो से अबाब जे पीउ जे मरण मां जे तो नसीहत न पिराई त फुज़ैल जी तकरीर तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदी पीउ जो मरण वॾे खां वॾी नसीहत वॾे खां वॾो सबक मौत तुंहिंजे ॻोठ मज़ा तुंहिंजे पाड़े मज़ा तुंहिंजे घर मां का फोतगी थी वञे इहो इज़राइल जो तोॾे पैगाम आ इज़राइल जो कासिद आ कल हुन घर में सुभाणे तुंहिंजे घर में ॼाण अचो तुझी जीजल मां जेका तोखे भाकुर में खणी घुमाईंदी हुई प्यार ऐं मोहब्बत ॾींदी हुई तुंहिंजो मथे जो सूर अमड़ सही न सघंदी हुई तू बुखार थी पवे त अम्मा सॼी रात पई जागंदी हुई ओ मिठा उहा जीजल अम्मा जेका जुदा थी वई सा वसऊं न छॾे वसऊं न छॾई बेवस थी छॾे वई ओ मिठा सुभाणे तोखे बि पंहिंजा बच्चा छॾणा पवंदा अॼु जे पुट खे भाकुर थो पाई सीने सां थो लाई सुभाणे ये बच्चा सब विछड़ी वेंदई ये घर फुरजी वेंदई पर हे बदन जा कपड़ा बि फुरे वठंदई ए घड़ी बि लाहे वठंदई जेके खीसे में पैसा अथई इहे बि फुरजी वेंदई जेके पेटीअ में लिकाए पैसा रखिया अथई जेके बैंक में जमा कराए रखिया अथई जेके माण्हुनि खां लिकाए लिकाए गणी थो कंहिंखे ख़बर न आहे पर इहे सभु दौलत मिल्कियत माल हड़ई फुरजी वेंदई हथे ख़ाली अणसिधियल कफनी पाए वञी मिटीअ जे हवाले कंदई मुझो कुर्बदार करीम मदीने वारो जने दुनिया ता पर्दो करे वनी मज़ारे अनवर में गुंबदे खदरा दे मुझा सोना हबीब उसरिया ने त असहाबी तजार कतार रोन प्या ने जा दर दीवारों पे रोन पियूं पर हुजूर जी दाची हुई दाची जे लजपाल नबी सवारी कंदो हुयो हदीस में रिवायत में लफ्ज अचन था वो दाची मदीने जे गलियुनि में रिहाट कंदी पई वञे केड़ी मन हुन गलीअ में वो दाची रोती वते पंहिंजे स्वार खे याद करी सैयदा फातिमा ज़हरा आवाज़ ॿुधो सुञातई त ही आवाज मुझे बाबा साईं जी दाची जो फरमाए थी ओ बचड़ा हसन वञ ओ पुटड़ा हुसैन वञ दाची ने वठी आ
अले छाजे करे रोई रही आ अले गाह पानी न मिलियो थस अले बुख अले उञ थस छो रोई रही आ हे आवाज मु सुना तो मुझे बाबे मोहम्मद करीम जी नाची जो आवाज जिन मन डाची के काहे आया हवेली पाक में डाची आई सैयदा साहिब जिन मन डाची जी नजर पिया तो डाची दे अखन माना न गोड़ा डाची सारो कतार रोए पई मुझा दोस्तों सैयदा फातिमा ज़हरा साने उन्हें डाची दे गिच्ची में बाकुर पातो तो मुझे बाबे मोहम्मद करीम जी डाचिया वह डाची ज़बाने हाल सा पई चवे तो अम्मा काह जी याद नाहे पानी जी याद नाहे मुखे तो मुझो पुनल मदीने वारो याद ओ मिठा ये दुनिया जे हमेशा रहण जी जाय हुजिया त मुंहिंजो लजपाल नबी न दुनिया ता पर्दो न करे हूं त सजो ईमान त हबीब अज भी हयातुन नबी हयातुन नबी पर ज़ाहिरी तरह ते हिन दुनिया का पर्दो करे वनी मज़ार अनवर में विया यो सारी दुनिया वारन जे ला सबक हुआ त हर इंसान के ही जहान छडणो आ अगते हलणो आ ओ मटर तड़े वारा ओ मुझा अता ओ मुझा भाव गाफिल न थी सुस्त न थी पंहिंजे मौत के न विसार अॼु न सुभाणे हितां तोखे ॼाण हलणो आ रब जे अॻियां पेश थियणो आ हलबो मौत आहे मथऊं जॾहिं कब्र में हलंदे त मिट मारवड़ा छॾे वेंदई यार दोस्त छॾे वेंदई पर उन कब्र में बि जे कम ईंदई त अमल सालिह कम ईंदई नमाज कम ईंदई रोज़ो कम ईंदई मदीने वारे जे दर जी गुलामी कम ईंदई मिट छॾे वेंदई पुट यार दोस्त छॾे वेंदई पर मदीने वारो कब्र में भी ईंदई अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हुननि लताड़े फिपी कयो हिन ज़िमो खयो आ ज़रूर ईंदो अजीज मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो तमामु काबू कयो वीचारनि मिटनि मथां मण मिटीअ जा ॾेई लटे जे लाशो वरिया वापस लटे जे लाशो वरिया वापस वरिया त मूं वटि हुज़ूर ईंदो मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हुननि लताड़े फिटी कयो हुन ज़िमो कयो आ ज़रूर ईंदो ओ मिठा त पोइ उहा की कर जेका अॻिते कम अचई मां ईअं नथो चवां त दुनिया जा कम न कयो भली हारी आयो हार पो कयो वापार कयो नौकरी कयो धंधा कयो कारोबार कयो पर यार जेॾीमहिल रब जो सॾु मिले त हड़ई कम छॾे अवल मस्जिद जी हाज़िरी भरियो
भली आराम कयो निंड कयो कंबल विझी सवड़ियूं विझी भली आराम कयो पर जॾहिं महिल फजर जी बांग मिले अस्सलातु खैरुम मिनन नौम नमाज़ निंड खां भली आहे ॿुधायो नमाज़ भली आहे निंड भली ॻाल्हायो ॻाल्हायो नमाज़ भली आहे निंड भली आहे बांगे जो मिठड़ो आवाज जेॾी महिल सुबुह जे टाइम ते फसाउन में आवाज गूंजंदो आहे अस्सलातु खैरुम मिनन नौम त मोमिन पाने जे बिस्तर ते ॼणो कंटा विछाइजी वेंदा हाणे निंड न ईंदसि उथी चवंदो पंहिंजे रब जो सॾु मिलियो आहे मालिक जे दर जी हाज़िरी भरणी आहे हाज़िरी भरबी फजर पढ़बो बेपारी में पढ़बी बेपारी में पढ़बी सिजल जो ऐसो माणी बच्चे वक्त पढ़ंदो हाँ सुभान अल्लाह जे पंज वक्त पढ़ी या मस्जिद तो ते शाहिदी वींदी अल्लाह अल्लाह तुझे गोठ जी मस्जिद जॾहिं मोमिन मरे थो त उहा मस्जिद बि रोंदी आहे त अॼु मुंहिंजो जमायती खुटी पियो उहा जाइ जिते सजदा ॾींदो हुई या ज़मीन रोई चवंदी आहे मौला मुंहिंजे मथां सजदन ॾियण वारो अॼु विछड़ी वियो ओ अदा ओ मुंहिंजा प्री प्यारा अॼु वक़्तु थई पंहिंजी आख़िरत ठाहे कब्र ठाहे महशर पंहिंजो मोचारो करणु चाहीं थो त अमल सालिह कर नमाज़ पढ़ ज़िक्र कर क़ुरान पढ़ मुंहिंजा दोस्तो दिल भर नबी ते दुरूद ऐं सलाम पढ़ त तुंहिंजी आख़िरत मोचारी थिए रब जो क़ुरान थो फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बरकतुन वारी उहा ज़ात जंहिंजे हथ में बादशाही आहे तूं चवंदे बादशाह इमरान खान पर क़ुरान थो फरमाए त बादशाही रब जी आहे हुकूमत रब जी आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह हर शइ जे मथां सकर करण वारो आहे वॾी ताक़त वॾी क़ुवत जो मालिक अल्लाह आहे तूं चवीं थो मां बरोच आहियां मां कपोल आहियां मां महर आहियां मां वॾी ज़ात आहियां वॾी ताक़त वारो आहियां मूं वटि क्लाशन आहे मूं वटि राइफल आहे पर रब थो फरमाए त हड़मी ताक़तुनि खां वॾी ताक़त अल्लाह ये जूअ खे हीअं मायूं नहन जे विच में की फाड़ी छॾींदियूं आहिनि असांजी उन जूअ जड़ी बेसे त कोन्हे ताक़त जो मालिक अल्लाह ओ मिठा जेॾी महिल इज़राइल जा हथ पिया त ये जूअ वांगुर छी फाटजी वेंदे ओ अता इहा माल मिल्कियत कम न ईंदई रब जी बादशाही में रही तो रब जी बेफरमानी न कंदो कर الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا रब जो फरमाए त उहा ज़ात रब जी आहे जे तव्हांजो मौत पैदा कयो तव्हांजी ज़िंदगी पैदा कई लियबलुवकुम तव्हांखे परखे थो तव्हांजो इम्तिहान थो वठे तव्हांखे ॾिसे थो जांचे थो परखे थो अय्युकुम अहसन अमला त तव्हां में केर अमलनि में सोहणा आहिनि रब ॾिसे थो वेठो
सभिनी खे ॾिसे थो वेठो तव्हांखे ज़िंदगी मौत तव्हांजो हिन जे लाइ ठाहियो अथई त तव्हांखे परखे ॾिसे त कहिड़ा चङा आहिनि कहिड़ा पुछड़ा आहिनि केड़ा सुठा अमल कन था केड़ा मठा अमल कन था केड़ा रब के राजी करण वाला अमल कन था केड़ा रब के नाराज करण वाला अमल कन था केड़ा मदीने वाले जे दर जी गुलामी कन था केड़ा मुस्तफा जी बेफरमानी कन था रब से पुत्र हींअर जेको वेठा आहियूं न हिन मजलिस में अल्लाह ॾिसे थो आहे इहो ईमान केजो ईमान आहे अल्लाह ॾिसे थो चओ अल्लाह ॾिसे थो न हींअर जेॾीमहिल मजलिस में वेठो आहीं त बि ॾिसे थो ऐं राति जो लिकी जेॾीमहिल पराओ लोढ़ो थो लताड़ी अल्लाह ॾिसे थो खाट तो हणी चोरी तो करी गरीबन जी बकरी ठिकरी तो चोराई ओडी मल भी इहो सोच जाए त अल्लाह ॾिसई थो पियो भाग्यो नथो ॾिसे घर धणी नथो ॾिसे वॾेरो नथो ॾिसे पर वाहिदुल क़हार ॾिसे थो खुदा जाने जेॾी महिल इहो तसवर कंदे त लिंग ॾकी वेंदई तुझी विख गुनाह दे न पइजी सघंदी बुराई न करे सघंदे जे इहा ॻाल्हि यादि अचई त अल्लाह ॾिसे मुझा दोस्तों रब फरमायो अल्लज़ी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर अल्लाह ताली जिंदगी ऐं मौत इन जे लाइ ख़लक़ियो आहे तव्हांजे परखा इम्तिहान वठे त अमलनि में सुठा केर आहिनि वो अल्लाह जेको ख़ालिक़ आहे जेको बख़्शणहार अल्लाह एडे ताकत जे हूंदे बि बख़्शणहार जे दर ते मोटी अची लख गुनाह लख बुराइयूं करे रब जे दर ते मोटी अची वहुवल अज़ीज़ुल गफूर वो ख़ालिक़ ताकत वारो आहे इन सां गॾो गॾो बख़्शणहार अल्लज़ी खलक सबा समावातिन तिबाका उहा रब जी कुवत व ताकत वारी ज़ात जे तव्हांजे मथां 7 आसमान तबक दर तबक बनाया आहिनि बिना थंभन जे आसमान बीहारी ए शामियानो छाजो आहे वज़न घणो हूंदुसि इन सॼे शामियाने खे तोड़ियो त 4-5 मण थींदो 2 मण थिए 4 मण थिए पर इहो कपिड़े जो शामियानो वे केतिरा लकड़ा आहिनि जन ते बीहारियो थिए हिकिड़ो लकड़ो कढ त उहो पासो झुकी पवंदो विचों कढ त हे लकड़ा न हुजनि त ही शामियानो कपिड़े जो नथो बीही सघे 500 सालन जो पंधु आसमान थुल्हो एडो आसमान किरोड़े टन वज़नी पर बिना थंभे बिना छूणी जे बिहारे त मुंहिंजो रब बिहारे आहे न रब जी ताकत आहे न मुंहिंजे मालिक जी कुवत थोरो गौर त कयो कीअं आसमान खे बिहारई الذي خلق 7 سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت रब जी तखलीक में तू को तफावत न ॾिसंदे का कमी कची कोताई घटताई न ॾिसंदे रब जेका शइ ठाही आहे सा सुहिणी ठाही आहे मज़बूत ठाही आहे फर्जिल बसर हल तरा मिन फुतूर वरी नज़र खणी ॾिस त तोखे को बि नुक्स नज़र न ईंदो रब जो कुझु ठाहियो आहे हर
हर शे खे रब सोनो करे मजबूत करे बनायो। सुबह जो सिज तो उभरे सजो जहान रोशन करे वरी ओला नहीं उभरो कि न हुयो जी उभरो कि न हुयो ओभर खां लथो किथे ओलह ने वरी असां रात जे ऊंदाही में सुम्ही पियासीं वरी जो सिज सुबुह थियो अख खुली फजर पढ़ियोसीं त वरी साॻो ओभर ॾोंहुं उभरियो हे हिकु 12 कलाक ॾिठोसीं मथो वियो पियो होरिया होरिया हलंदो पर यो कीअं मोटी हेॾों अची वियो ही त मुंहिंजे रब जी कुदरत कारीगरी ऊंदा ही रात के रोशनी में अंदर दबाए लिकाए छॾे रोशनी के वरी ऊंदा ही रात में लिकाए छॾे कारीगर जी कुदरत रब तो फरमाए त मुंहिंजी धरती ते रही मुंहिंजे आसमानन के ॾिसी वण टिण ॿूटा सिज चंड फलक अर्श फर्श ॾिसो इबरत पिरायो ॾिसो त इन्हनि सभिनी जे हलाइण वारो मां अल्लाह बादशाह जो बादशाह रब उन्हें जे दर ते असांखे बि पेश थियणो आहे थींदो या न थींदो थींदो या न थींदो अल्लाह जे हुज़ूरी में पेश थियणो आहे या न उन जी का गण कई अथव हितों जेकॾहिं घोटकी वञी न त खीसे में 200-300 रखंदी भई सफ़र आहे वञा थो गाॾी ते चढ़ंदुसि किरायो खपे चांहि पीअंदुसि को संगती मिली वियो के चाय प्यारणी पवंदी घोटकी ही बीठी आहे पर इन सफ़र जे लाइ कुझु न कुझु पाण सां खणंदो क़ब्र वारो सफ़र घोटकी वारो शाम जो मोटी ईंदो सखर वञे त बि शाम जो मोटी ईंदो न सुभाणे त ईंदो कराची वञे त बि ॾींहं ॿिनि में मोटी ईंदो पर जेको क़ब्र ॾे वियो सो अॼु ताईं न मोटियो मरहूम नज़र मोहम्मद वियो त वञण खां वियो वरी न मोटंदो ओ मिठा एॾो ॾिघो सफ़र क़ब्र वारो तोखे मूंखे करणो आहे उन जे लाइ कुझु तयारी कई अथई उन जे लाइ कुझु सामान ठाहियो अथई उते पैसो कम न ईंदो दौलत कम न ईंदी सोन चांदी कम न ईंदो उन क़ब्र वारे सफ़र में मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी कमी सोने नबी जी सुन्नत शरीयत दीन ते जेको अमल कयूं न इहो तोखे करिणो